सिंध जी राजधानी वारे शहर कराची जी सिंधी वसंदी भिटाई आबाद जे गर्ल्स प्राइमरी स्कूल की हालत ॾिसी तालीम वारे वज़ीर सईद गनी जूं उहे दावाऊं धूड़ थी वञनि थियूं त स्कूल सुठी हालत में आहिनि। न्याणियुनि जो ही स्कूल 21 सदी में बड़नी सहूलतुनि खां महरूम आहे। एक तरफ़ कोरोना वबा सबब वॾे अरसे लाइ स्कूल बंदि रहिया ऐं जॾहिं 7 महीननि खां पोइ स्कूल खुलिया त उन्हनि जी हालत रहम जोगी आहे। तालीम खाते जो ज़ोर रुगो मास्क जी पुछा ते आहे। हिन स्कूल में पाणी बिजली ऐं सफ़ाई हिकु ख्वाब बणिजी वई आहे। ही ॿार सफ़ाई अधु ईमान आहे ते यकीन कीअं रखंदा। स्कूल जी मास्तरियाणियुनि शागिर्दियाणियुनि ऐं समाजी अॻुवाण जो चवणु हो त स्कूल खे का बि सहूलियत नाहे। असांखे पाणी भी हिते इस्तेमालु नथा करे सघूं, ना ई हथ था धोई सघूं ऐं वॉशरूम भी इस्तेमालु नथा करे सघूं। असांखे पाणी जी ज़रूरत आहे, असांखे ॿियो वॉशरूम जी ज़रूरत आहे, असांखे हिते सैनिटाइज़र भी कीअं हणंदासीं, पंखनि जी भी ज़रूरत आहे, लाइट बिजली भी न आहे हिते ऐं पाणी जो ॾाढो इस्तेमालु, हिते वॉशरूम भी न आहे, कीअं पाणी जी ॾाढी ज़रूरत आहे। हिते मासी भी न आहे, न को चौकीदार आहे, ॾाढी ज़रूरत आहे हिननि जी, पाणी जी भी ॾाढी ज़रूरत आहे। हिते मासी भी न आहे, वॉशरूम ते वञूं था उते भी पाणी न आहे, हर कंहिं वञूं था उते पाणी न आहे, हिते बिजली न आहे, ॿिए हंधि आहे हिते न आहे। असांखे पाणी जी ज़रूरत आहे, हिते मासी न आहे, असां पाण 5 हुतां हुतां सफ़ाई कंदा आहियूं। असांखे सफ़ाई लाइ मासी भी न आहे, चौकीदार भी न आहिनि, असांखे पाणी जी ज़रूरत आहे। जी त ही गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी कम्युनिटी स्कूल भिटाई आबाद आहे। इन में कंहिं बि क़िस्म जो को बि ताउन न कयो वियो आहे। जेकॾहिं स्कूल खुलिया आहिनि त 7 महीननि खां पोइ त मासूम ॿार आहिनि त उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे, हथ धोअण जे लाइ, या सफ़ाई बि न आहे, को चौकीदार न आहे, पटे वालो न आहे, मासी न आहे। बराए महिरबानी असांजे स्कूल ते तवजो ॾिनो वञे, महिरबानी करे असांजे स्कूल खे सही तरीक़े सां पाणी जो इंतज़ाम कयो वञे ऐं स्कूल को बि कमकार नथो थिए, कुझु बि न आहे। 2001 खां वठी जीअं स्कूल तयारु थियो आहे को बि तवजो न ॾिनो वियो आहे, को बि ऑफिसर विज़िट ते न आयो आहे, कोई बि न ॾिसणु आयो आहे त बाबा हिन स्कूल जी छा हालत आहे, ॾिसो त सही न। मासूम जेके चवंदा पाणी वीचारा पीअण लाइ परेशान आहिनि, नंढियूं बोतलूं खणी अचनि, ख़तमु थी था वञनि, ॿार परेशान, असांखे मोकिलिजो मैडम, असां घर वञूं, ग़लति ॻाल्हि आहे। सो बराए महिरबानी असांजे स्कूल ते तवजो ॾियो। इन जी हालत तव्हां पाण ॾिठी त असांखे, मूंखे ई तक़रीबन 13 साल थिया आहिनि ऐं असां दाऊं करे करे सफ़ा छिता थी पिया आहियूं, ॿाहिरि त कान कयनि, पर हाणे जॾहिं अहिड़ी वबा जी सिचुएशन पई थी हले, अहिड़ी हालत ख़राबु लॻी पई आहे। 7 महीननि खां पोइ स्कूल खुलियो आहे ऐं स्कूल जी हालत तव्हां पाण ॾिठी आहे। पाणीअ जो हिकिड़ो ढुक कोन्हे जो ॿारड़ा हथ खणी धोअनि, वॉशरूम जी का सहूलियत कान्हे, बाक़ी सिर्फ़ु मास्क पाए ईंदा त छा थींदो, ॿी बि त सहूलियत हुजे न। सॼी हालत ख़राबु लॻी पई आहे, न लाइट आहे, पखो हलण जी का सहूलियत कान्हे, पाणीअ जी कान्हे, ऐं हालत ॻोठ वारनि कहिड़ी कई आहे स्कूल असांजे जी। सॼो स्कूल सॼो भञी छॾियो अथनि, न चौकीदार आहे, न पटे वालो आहे, न का मासी आहे। असां पाण था सफ़ाई कयूं, कंहिं महिल मासी रखूं, उन खे पैसा ॾियूं, या ॿारनि वीचारनि खे मथां बीह, ॿारनि खे करणी ई कान्हे, पर हाणे असां पाण बि था कयूं, ॿार बि था कनि, गॾिजी असां कयूं था सफ़ाई। केॾो वॾो स्कूल आहे, हिन जी का वाहर कयो महिरबानी करे ख़ुदा कि को त आला अमलदार, को त एक्शन खणे, छो भला हे को असुली सफ़ा निंधण को स्कूल करे फिटी करे छॾियो अथनि। हे बि त कराची सिंध आहे, छो भला सिंधी बस्ती आहे त हिन जो मतिलबु इहो आहे त हिन ॾे केर बि न लड़े, बसि रुगो इहो त बसि टाइम ते टीचर अचनि ऐं टाइम ते वञनि, हल टीचर टाइम ते अचनि, टाइम ते वञनि थियूं। हाज़ुरी ऐं जेका एनरोलमेंट तॾहिं वधंदी जॾहिं स्कूल जी का कंडीशन सही हूंदी न। ॿार वीचारा अचनि था, 4-5 महीना पढ़नि था, वरी हलिया था वञनि, न पाणी आहे, न बिजली आहे, न मासी आहे, न चौकीदार आहे, न केरु अचण वारो आहे, न पुछण वारो आहे। 20 साल हिन बिल्डिंग खे थिया आहिनि जो ठही आहे त हिन ते हिकिड़ो बि कमु वरी न थियो आहे, ॿीहर हिकिड़ो ब्लॉक न लॻो आहे। चई 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 एप्लीकेशन लिखी लिखी थकिजी पिया आहियूं नेठि, हाणे बसि करे वेही रहियासीं। इहो कल्ह पोइ मां चयो त हिननि खे सभिनी खे चवरायो अथमि, हाणे अलाउ करे त को वाहर कनि, को अहसासु थियनि त हे बि स्कूल आहे, हिते बि ग़रीबनि जा ॿारड़ा था पढ़नि, मासूम वीचारा ॿार अचनि था, हीअं ॾिसी कंहिंजी दिलि चवंदी त हिन में असां वेही पढ़ूं, को पढ़ाईअ जो माहौल त हुजे, का सफ़ाई त हुजे। नंढड़ा ॿार आहिनि, प्राइमरी स्कूल आहे, KG खां वठी 5 दर्जे ताईं, ॿारनि खे वॉशरूम वञिणो हूंदो, हथ धोइणो हूंदो, ईअं त कोन्हे। घर सभिनी जा परे परे आहिनि, का सहूलियत कान्हे। महिरबानी करे
मां रिक्वेस्ट थी कयां आला अमलदारनि खे त वाहर कयो असांजे स्कूल जी भिटाईआबाद गवर्नमेंट गर्ल्स कम्युनिटी मॉडल स्कूल जी वाहर कयो, महिरबानी कयो असांजे मथां। असां दरख़्वास्तूं जेको आहे डायरेक्टर एजुकेशन खे ॾेई थकिजी पिया आहियूं। एजुकेशन वर्स वारनि खे ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जे दफ़्तरनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर हुननि का बि हिते वावर न कई आहे। जॾहिं बि ॾिसूं था त दरख़्वास्तूं ॾियूं था, दरख़्वास्तुनि खां पोइ उनजी पोइवारी कयूं था। पोइवारी जो सिर्फ़ु इहो नतीजो थिए थो त हू अचनि था हिते पैमाश कनि था अची ऐं हिन जा फ़ोटो वग़ैरह वठी था वञनि। उनखां पोइ जेको आहे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अलाए उहे बिल ठाहे करे उहे पैसा खायो वञनि था या छा था कनि। जेको आहे हाणे बि जेको आहे हिन करोना जे हिन खां अॻु में जेको आहे दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, जंहिंमें एक्सियन जेको आहे मेमण साहिबु हुयो, उन हिते जेको आहे पंहिंजो टीम मोकिली ऐं उन चयो त मां कमु करायां थो ऐं बशर्ते कि मूंखे जेको आहे मथां उतां अप्रूवल मिले। बाबा तव्हांखे छा पाणीअ जे लाइ जेको तव्हां वटि जेको एक्सियन खे पावर आहिनि एतिरो त करे सघो था त जेकॾहिं लखु ॾेढ लख 2 लख रुपया ख़र्चु कयो जेको सेवरेज जो जेको आहे सेवरेज जो असांजो सिस्टम ठाहे ॾियो ऐं वॉशरूम ठाहे ॾियो ऐं असांखे पाणी ॾियो। उनखां पोइ जेको आहे सिंध गवर्नमेंट जो को बि सिस्टम कोन्हे हिते, पटे वालो कोन्हे, चौकीदार कोन्हे, सफ़ाईअ वारा कोन्हनि। नंढड़ियूं न्याणियूं वीचारियूं जेके पंहिंजा सफ़ेद कपिड़ा ग़रीब ॿार उहे पाए अचनि था, उन्हनि खां झाड़ू असां अगरि ॾियाराईंदासीं ऐं उहे केॾो मतिलबु आहे त मेरियूं थी वेंदियूं, गिदलियूं थी वेंदियूं ऐं उन्हनि खे अहसास कमु जो शिकार थी वेंदियूं। त इहो गवर्नमेंट जो कमु आहे। असां मतिलबु आहे त हिन वक़्तु जेके डायरेक्टर एजुकेशन आहे बिल्कुलु न हाल आहे। डायरेक्टर एजुकेशन प्राइमरी बि, डायरेक्टर एजुकेशन हायर सेकेंडरी जो बि बिल्कुलु न हाल आहे। दरख़्वास्त ॾियूं था असांखे, मतिलबु दरख़्वास्त वठी करे चए थो बाबा इहो जेको आहे तव्हां वञी पाण कयो, इहो असांजो ज़िम्मो न आहे। कंहिं बि क़िस्म जो को बि तावन कोन था कनि। कॾहिं एतिरनि सालनि में कॾहिं डायरेक्टर एजुकेशन हिते विज़िट न कई आहे। अगरि 20 सालनि में दरख़्वास्तुनि जे ॾियण जे बावजूदि 100 दरख़्वास्त ॾिनी हुजे पोइ बि डायरेक्टर कॾहिं विज़िट न कई हुजे त उन डायरेक्टर खे मां छा चवां। मां एतिरो ई चई सघां थो त ख़ुदारा पंहिंजे बच्चनि ते तव्हां अहसासु कयो था, उन्हनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ायो था। असां जे हिननि बच्चनि जे मथां तव्हांखे हेॾियूं पघारूं हेॾियूं मराहतूं मिलनि थियूं त असांजे माना हिननि ग़रीब भिटाईआबाद जे ॿारनि कहिड़ो ॾोह कयो आहे त उन्हनि खे पाणी बि न हुजे, उन्हनि खे वॉशरूम बि न हुजनि, उते सफ़ाई बि न हुजे, उते को बि सिस्टम न हुजे, उते का मालिकी न हुजे। पोइ छाजा डायरेक्टर आहियो तव्हां इस्तीफ़ा ॾियो। मां एजुकेशन मिनिस्टर खे बि 2 दफ़ा चई चुको आहियां, सईद गनी साहब खे। उहो सिर्फ़ु फुर्तियूं ॾींदो थो वते, जिथे किथे कमु कुझु बि नथो थिए कंहिं बि स्कूल में। उनजे पंहिंजे ॻोठ में जेको स्कूल आहे उनजो हाल बि जेको बुरो लॻो पियो आहे। छाजे करे तव्हां तालीम जे उन इदारे ते कब्ज़ो छो कयो आहे? तव्हांखे त कुझु बि नथो अचे, तव्हां कुझु नथा करणु चाहियो। तव्हां छो तालीमी इदारनि जे मथां कब्ज़ो कयो वेठा आहियो? तव्हां त दहशतगर्द आहियो। तव्हां दहशतगर्द थी करे स्कूलनि जे मथां छो कब्ज़ो कयो अथव? छॾियो पंहिंजा उहिदा ऐं अहिड़नि माण्हुनि खे जेके लाइक़ु आहिनि उन्हनि खे आणियो, जेके कमु कनि, जेके जिन जी का दिलचस्पी हुजे, जेके ख़ुदा खां ॾिजनि, जेके अवाम जे लाइ कमु कनि, उन्हनि खे हिते आंदो वञे, उहे हिते कमु कनि।